बाढ़े रिपोर्टर लाड़कानी ज़िले के बे नंबर वॾे ऐं तारीख़ी 1.5 लख आबादी रखंदड़ बाढ़े शहर के तालके जो दर्जो ऐं बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ बाढ़े तालका मूवमेंट पारां मूवमेंट के डिप्टी कन्वीनर ज़ेब अली सारियो की अॻवानी में 329 हफ़्ते बि बाढ़े मीडिया हाउस खां टाउन हॉल ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खयल हुआ जिन ते आ हक़ असांजो तालको बाढ़े तोखे ॾियणो पवंदो तालको बाढ़े जा नारा लिखियल हुआ। एहतजाजी मुज़ाहिरे में बाढ़े शहर जे सियासी समाजी इल्मी अदबी सहाफ़ती ऐं कारोबारी तंजीमुनि जे अॻवाननि अली अनवर अस्करी कामरेड असगर नूनारी कामरेड मोहम्मद अली खुश्क आलिम ब्रोही मौला बख्श फुलपोटो अब्दुल सत्तार मंगी अब्दुल्ला ब्रोही गफ्फारी फनकार राजा सुमरो गुलाम शबीर हैदरी मोहम्मद अमीन सियाल अफजल सांभल फ़कीर जलाल सारियो सिराई सोढो सोलंगी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी हुक्मराननि गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां मुसलसल कूड़ा वाइदा करे वोट वठी इक़्तिदार जा मज़ा माणिया आहिनि पर बाढ़े वासियुनि सां कयल वाइदनि खे हुननि पाड़ियो नाहे। नतीजे में बाढ़े शहर हिन जदीद दौर में हिक ॿिए मोइन जे दड़े जा आसार पेश करे रहियो आहे। हुननि चयो त बाढ़े शहर खे पेरिस बणाइण जा वाइदा कंदड़ बाढ़े खे तालके जो दर्जो न ॾियनि त हुननि चयो त बाढ़े शहर खे पेरिस बणाइण जा वाइदा कंदड़ बाढ़े खे तालके जो दर्जो त न ॾियारे सघिया पर शहरनि खे पीअण जो साफ़ ऐं मिठो पाणी बि फराहम न करे सघिया। शहरी बुनियादी सहूलतुनि जी खोट सबबि अज़ाब वारी ज़िंदगी घारे रहिया आहिनि पर हुक्मराननि जे कन ते जूअं ई न पई चुरे। हुननि चयो त बाढ़े वासी सम्झी चुका आहिनि त बाढ़े शहर जी तरक़ी ऐं ख़ुशहाली फ़क़ति बाढ़े तालके सां मंसूब आहे। तंहिं करे बिना देर बाढ़े तालके जो नोटिफिकेशन जारी करे शहरनि में फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मञता ताईं जारी और सारी रहंदी।